कफन। छेड़ो कंदे तोखे तुंहिंजी दिलि इजाज़त ॾिनी, तूं वञ ऐं माण्हुनि जा मथा फाड़ ऐं उन्हनि जे घर में वञी उन्हनि सां विड़। मूं त तोखे मेण जो माण्हू सम्झियो हो। जेतिरी परवाह मूंखे आहे मंठार जी, काश एतिरी परवाह उनखे बि मुंहिंजी हुजे हा। इश्क जी तड़प छा थींदी आहे जे इहो उनखे एहसास हुजे हा त ईअं मूंखां एतिरो दूर न वञे हा। असांजे मर्दनि खे कहिड़ो वाह लॻो आहे जो हिक ॿिए जे रत जा प्यासा बणिजी विया आहिनि। तूं चाचा हाकिम वारनि खे सम्झाए, पाण में आहियूं, हिक ॿिए जो रत पाणीअ वांगे छो वाहियूं। तूं ॿाराणो ज़िद वारी वेठो आहीं। सजाद, मूंखे कुंज खां शिकायत न आहे, पर अव्हां खे कुंज जी गुरबत कोन थी वणे बाबा। ॾाढो सुहिणो थी पियो आहे साईं, पर वरी मूंखे न चइजांइ त मूंखे ॾिस त मुंहिंजी नज़र लॻी वेंदई। नूरला, वेझो अच त कजल जो दिलि खणां तोखे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।